Biology class 9 है chapter 4 lesson 16 part 1 meristematic tissues meristematic ओजा अवें biology जो उस्ताद में जुला चन्ना अवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली का असांजे जो लेक्चर जो मौजू आहे meristematic tissues असां इहो पंहिंजनि वीडियो लेक्चर्स में सम्झी चुका आहियूं त जेकी जानदार आहिनि उन्हनि जी जेका ऑर्गेनाइज़ेशन थिए थी उहा थींदी आहे जीव घरड़े खां शुरू यानी हिकिड़ा जीव घरड़ा थियनि था जेकॾहिं जानवरनि जो मिसाल वठूं त जीव घरड़ा पाण में गॾिजी करे जेकी हिकु जहिड़ा हूंदा आहिनि ऐं साॻियो कमु कंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ग्रुप ठहंदो आहे त उहो ठाहींदो आहे टिश्यू ऐं वरी टिश्यूज़ पाण में गॾिजंदा आहिनि मुख़्तलिफ़ टिश्यूज़ गॾिजी करे हिकिड़ो ख़ासि कम जे लाइ पाण में गॾिजंदा आहिनि त उहो हिकिड़ो वरी वञी पोइ ऑर्गन ठाहींदा आहिनि यानी उज़वो खोड़ सारा उज़वा पाण में गॾिजी करे हिकिड़ो स्पेसिफिक फंक्शन करण जे लाइ पाण में गॾु थियनि था त ठाहिनि था ऑर्गन सिस्टम मिसाल जे तौर ते तव्हांजो डाइजेस्टिव सिस्टम आहे त उन में खोड़ सारा उज़वा तव्हांखे ज़हन में अची वेंदा तव्हांजे स्मॉल इंटेस्टीन लार्ज इंटेस्टीन ऐं तव्हांजो स्टमक आहे माउथ आहे एसोफेगस आहे सभई गॾिजी करे हिकिड़ो ख़ासि फंक्शन कंदा आहिनि खाधे खे हज़म कराइण जो हाणे ईअं ई वरी मुख़्तलिफ़ जेके ऑर्गन सिस्टम आहिनि उहे पाण में गॾिजंदा आहिनि जीअं तव्हांजो डाइजेस्टिव सिस्टम थी वियो त लाज़मी तौर ते तव्हां वटि वरी एक्सक्रीटरी सिस्टम हूंदो नर्वस सिस्टम हूंदो ईअं गॾिजी करे पाण में मुख़्तलिफ़ सिस्टम ठाहींदा आहिनि हिकिड़ो ऑर्गेनिज़म जानदार साॻे तरीक़े सां ॿूटनि में बि ईअं ई थींदो आहे त हिकिड़ो जीव घरड़ो उहो पाण उन्हनि जीव घरड़नि सां वञी मिलंदो जेके उन जहिड़ा हूंदा आहिनि ऐं हिकु ई ख़ासि फंक्शन कंदा आहिनि त उहे पाण में गॾिजी करे हिकिड़ो टिश्यू ठाहींदा ऐं वरी पोइ टिश्यूज़ पाण में गॾिजी करे हिकिड़ो कमु सरंजाम ॾियण जे लाइ हिकिड़ो ऑर्गन ठाहींदा आहिनि ऐं ऑर्गन पाण में गॾिजंदा हिकिड़ो ख़ासि कमु करण जे लाइ उहो ऑर्गन सिस्टम जोड़े वठंदा आहिनि ऑर्गन सिस्टम मुख़्तलिफ़ पाण में गॾु थींदा आहिनि त हिकिड़ो ऑर्गेनिज़म ठही पवंदो आहे प्लांट या ट्री ठही पवंदो आहे असीं इन जेको असीं चऊं था न ॿूटनि जा बि टिश्यूज़ थियनि था अॼु असां इन्हनि खे वधीक खोले सम्झंदासीं त ॿूटनि जे अंदरि कहिड़ा टिश्यूज़ थींदा आहिनि ऐं उहे कीअं ठहंदा आहिनि उन्हनि जा कम कहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि जीव घरड़ा कहिड़े कहिड़े क़िस्म जा मौजूदु हूंदा आहिनि प्लांट फंक्शन्स इंसानी जिस्म वांगुरु ॿूटनि जे अंदरि बि मुख़्तलिफ़ फंक्शन थींदा आहिनि मिसाल जे तौर ते ॿूटनि जा पन जेकॾहिं तव्हां ॾिसो था त तव्हांखे फोटोसिंथेसिस जो अमल यादि ईंदो हूंदो रोशनाई तरकीब वारो अमल इन रोशनाई तरकीब वारे अमल जे थियण जे लाइ लाज़मी तौर ते कुझु जीव घरड़नि जी कुझु ऑर्गनेल जी ऐं वरी कुझु टिश्यूज़ जी कुझु ऑर्गन्स जी ज़रूरत पवंदी आहे मिसाल जे तौर ते पन आहिनि पन हिकिड़ो ऑर्गन आहे जंहिंजे अंदरि फोटोसिंथेसिस जो कीमियाई अमल थींदो आहे खाधो तयारु थींदो आहे इन खाधे तयारु थियण जे लाइ लाज़मी तौर ते कार्बन डाइऑक्साइड खपे पाणी खपे पहाड़ुनि जे हेठां सिज जी रोशनी खपे ऐं इन्हनि टिनी शयुनि जे लाइ बि वरी ट्रांसपोर्ट जे लाइ लाज़मी तौर ते के टिश्यूज़ हूंदा ओजा हूंदा ऐं उहे ऑर्गन ताईं अची करे पहुचाईंदा आहिनि या जीव घरड़नि ताईं पहुचाईंदा तॾहिं फोटोसिंथेसिस जो कीमियाई अमल थींदो वाटर एंड फूड ट्रांसपोर्ट जो सिस्टम इहो ॿियो फंक्शन आहे ॿूटनि जे अंदरि थींदो आहे पननि जे अंदरि खाधो तयारु थी वियो त हाणे इहो पननि मंझां इहो खाधो ॿूटे जी जिस्मानी वाध वीज जे लाइ उनखे मिलंदो हिकिड़ी उमिरि उनजी हली करे वधंदी वॾो थींदो बालिग थी वेंदो त पोइ इहो वरी पंहिंजो जेकी खाधो आहे उन्हनि खे स्टोर कंदो पंहिंजा ॿचा ठाहींदो ॿिज ठाहींदो उन जे लाइ बि लाज़मी तौर ते किन ओजनि जी ज़रूरत पवंदी आहे ग्रोथ ऐं ग्रोथ जेका थींदी आहे जीअं इंसान जे जिस्म खे ॾिसो त उन जे मुख़्तलिफ़ उज़वनि में ग्रोथ थींदी आहे हथ आहिनि उन जा उहे आहिस्ते आहिस्ते वॾा थींदा वेंदा नहनि खे ॾिसो त उन्हनि में कीअं ग्रोथ थींदी आहे सो मुख़्तलिफ़ टिश्यूज़ आहिनि मुख़्तलिफ़ जेके जीव घरड़ा आहिनि उहे वधंदा आहिनि वाध वीज कंदा आहिनि ईअं ओजा बि जेके आहिनि वधंदा वाध वीज कंदा त लाज़मी तौर ते उज़वा बि वाध वीज कंदा आहिनि ॿूटे जे पन खे ॾिसो त उहो जॾहिं ताज़ो ताज़ो फुटंदो आहे त नंढो हूंदो आहे आहिस्ते आहिस्ते उहो वॾो थींदो वेंदो सो ग्रोथ जे लाइ पिणु कहिड़ा कहिड़ा जेके टिश्यूज़ आहिनि उहे ग्रोथ कंदा आहिनि इहो पिणु असांखे प्लांट फंक्शन्स में सम्झण जे लाइ मिलंदो प्रोटेक्शन ॿूटे खे लाज़मी तौर ते पंहिंजी अंदरूनी बनावतुनि खे बचाइण जे लाइ पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ के टिश्यूज़ या ओजा हूंदा आहिनि जीअं इंसानी जिस्म में एपिथेलियल टिश्यूज़ जो कमु तव्हां पढ़ियो हुयो त कीअं उन मंझां खल ठहंदी आहे ऐं असांजे जिस्म खे उहो बचाव या प्रोटेक्शन मुहैया कंदो आहे असांजे अॼोके लेक्चर में ग्रोथ असां ख़ासि तौर ते पढ़ंदासीं ऐं इन प्लांट फंक्शन में कहिड़ा ओजा मुलविस आहिनि मिसाल जे तौर ते उन में ग्रोथ में मेरिस्टेमेटिक टिश्यूज़ मुलविस हूंदा आहिनि सो अॼु जेको असांजो लेक्चर जेको आहे उहो मेरिस्टेमेटिक टिश्यूज़ ते आहे यानी ग्रोथ टिश्यूज़ plant tissues. As same in animals, plant cells are grouped into tissues
with characteristic functions such as photosynthesis, transport, etc. etc. जीअं जानवरनि में असां पढ़ियो हुयोसीं या इंसानी जिस्म जे बारे में असां पढ़ियो हुयोसीं त हिकु जहिड़ा जीव ॻड़ा या वरी हिकिड़ो कैरेक्टरिस्टिक फंक्शन यानी को साॻियो कमु कंदड़ जीव ॻड़ा पाण में ग्रुप ठाहींदा आहिनि त ओजो ठहंदो आहे। ईअं ई ॿूटनि जे अंदरि फोटोसिंथेसिस हिकिड़ो अमल आहे। मुख़्तलिफ़ जीव ॻड़ा गॾिजी करे फोटोसिंथेसिस वारो कीमयाई अमल कंदा आहिनि। हाणे जेके मुख़्तलिफ़ जीव ॻड़ा पाण में गॾिजी करे फोटोसिंथेसिस वारो बायोकेमिकल अमल कनि था उन्हनि समूरनि जीव ॻड़नि खे असां हिकिड़ो ओजो सम्झूं था। ऐं ट्रांसपोर्ट पिणु मुख़्तलिफ़ जीव ॻड़ा गॾिजी करे कंदा आहिनि त उन्हनि जीव ॻड़नि खे पिणु असां ट्रांसपोर्ट वारे ओजे जी कंपोज़िशन कंसीडर कंदा आहियूं। देयर आर टू मेजर कैटेगरीज़ ऑफ टिश्यूज़ इन प्लांट्स। ॿूटनि जे अंदरि टिश्यूज़ जा ॿ वॾा ग्रुप थियनि था। हिकिड़ा आहिनि मेरिस्टमेटिक टिश्यूज़ ऐं ॿिया आहिनि परमानेंट टिश्यूज़। मेरिस्टमेटिक टिश्यूज़ उहे आहिनि जिन जे अंदरि सेल डिवीजन जी कैपेबिलिटी मौजूदु हूंदी आहे। यानी मेरिस्टमेटिक टिश्यूज़ उहे टिश्यूज़ आहिनि जिन जा जीव ॻड़ा तकड़ा तकड़ा ऐं मुस्तक़िल पया डिवाइड थींदा आहिनि, जॾहिं त वरी परमानेंट टिश्यूज़ जा जीव ॻड़ा उहे हूंदा आहिनि जेकी सेल डिवीजन जे अहल न आहिनि हूंदा, यानी उहे परमानेंट थी विया, कंहिं ख़ासि कम वारे फंक्शन में तब्दील थी विया त हाणे उहे डिवाइड कोन थींदा आहिनि। मेरिस्टमेटिक टिश्यूज़ जा जेके बि जीव ॻड़ा आहिनि उन्हनि खे असां चवंदा आहियूं ग्रोथ सेल्स ऐं परमानेंट जेके टिश्यूज़ हूंदा आहिनि उन्हनि जा जीव ॻड़ा कंहिं न कंहिं कम में स्पेसिफिक हूंदा आहिनि या स्पेशलाइज़ेशन उन्हनि जी हूंदी आहे। इंसानी जिस्म जे अंदरि असां टिश्यूज़ जा 4 क़िस्म पढ़िया हुयासीं, एपिथेलियल टिश्यूज़, मसल टिश्यूज़, कनेक्टिव टिश्यूज़ ऐं नर्वस टिश्यूज़। पर ॿूटनि जे अंदरि सिर्फ़ु असांखे 2 वॾा ग्रुप टिश्यूज़ जा मिलनि था, मेरिस्टमेटिक टिश्यूज़ यानी ग्रोथ टिश्यूज़ ऐं ॿिया परमानेंट टिश्यूज़। मेरिस्टमेटिक टिश्यूज़, मेरिस्टमेटिक जेको लफ़्ज़ आहे उहो ग्रीक ॿोलीअ जे लफ़्ज़ मेरिस्टो मां वरितल आहे। मेरिस्टो जी माना आहे टू डिवाइड। तंहिंजे करे ही मेरिस्टमेटिक टिश्यूज़ ॿूटे जा ग्रोथ टिश्यूज़ सम्झा वञनि था, यानी ॿूटे जे वाध विज वारनि ओजनि खे असां मेरिस्टमेटिक ओजा चऊं था। मेरिस्टमेटिक सेल्स हैव एबिलिटी टू डिवाइड रैपिडली एंड कंटिन्यूअसली। मेरिस्टमेटिक जेकी जीव ॻड़ा थियनि था उन्हनि में इहा अहलियत हूंदी आहे त उहे तकड़ा तकड़ा ऐं मुसलसिल पया डिवाइड थींदा आहिनि। and they are undifferentiated means they can become what plant needs। ऐं इहे मेरिस्टमेटिक सेल्स जेके हूंदा आहिनि उहे अनडिफरेंशिएटेड हूंदा आहिनि, यानी उहे आम जीव ॻड़ा हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते मेडिकल जी फील्ड में जॾहिं शागिर्द पढ़णु वेंदा आहिनि त 5 साल उहे मेडिकल जा शागिर्द हूंदा आहिनि। तव्हां उन्हनि खे डॉक्टर त सॾींदा आहियो, पर उहे कंहिं बि फील्ड में स्पेशलिस्ट कोन हूंदा आहिनि। उहे अनडिफरेंशिएटेड हूंदा आहिनि, सभई आम हूंदा आहिनि, डॉक्टर हूंदा आहिनि। पर उहे जॾहिं मथे वधंदा आहिनि पोइ उहे वञी करे स्पेशलाइज़ेशन कंदा आहिनि। को ENT ॾे हलियो वियो, को हलियो वियो वरी पीडियाट्रिशियन थींदो, ऐं को वरी जेको आहे सो न्यूरोलॉजिस्ट वञी करे थिए थो, को पल्मोनोलॉजिस्ट थिए थो, फेफड़नि जी बीमारियुनि जो माहिर थिए थो। हाणे उहे डिफरेंशिएटेड थी विया, हाणे उहे ख़ासि थी विया। सो मेरिस्टमेटिक जेके टिश्यूज़ हूंदा आहिनि उहे अनडिफरेंशिएटेड हूंदा आहिनि, उनजी का बि स्पेशलाइज़ेशन कोन हूंदी आहे। ॿूटे खे कंहिं ख़ासि कम जे लाइ जॾहिं जीव ॻड़नि जी ज़रूरत पवंदी आहे त उहे मेरिस्टमेटिक जेके सेल्स आहिनि उहे पोइ ख़ासि कमु कंदा आहिनि, जॾहिं त पोइ परमानेंट सेल्स में तब्दील थींदा वेंदा आहिनि। मेरिस्टमेटिक सेल्स जी जेकॾहिं ॿूटे जे अंदरि पोज़ीशन जी ॻाल्हि कजे त इहे मेरिस्टमेटिक सेल्स या मेरिस्टमेटिक ओजा ॿूटे जे अंदरि किथे मौजूदु हूंदा आहिनि त 3 जॻहूं आहिनि ॿूटे जे अंदरि जिते इहे मेरिस्टमेटिक सेल्स मौजूदु हूंदा आहिनि। हिकिड़ा असां सॾियूं था एपिकल मेरिस्टम। एपिकल मेरिस्टम यानी जेकी चोटियुनि ते मौजूदु हुजनि, या त उहे पहाड़ जी चोटी में मौजूदु हूंदा या वरी जेका ॿूटे जी मथां जी चोटी थिए थी हिते एपिकल मेरिस्टम्स मौजूदु हूंदा आहिनि। ॿूटो या वाध विझ ज़रूरु कंदो आहे, या त उहो चोटी खां मथे हलंदो वेंदो आहे ऐं उहो पहाड़ बि जेका आहे ज़मीन जे अंदरि हेठि हणंदो वेंदो आहे। तंहिंजे करे हिते हुनखे ग्रोथ जी ज़रूरत हूंदी आहे, सो हिते इहो जेको मेरिस्टम मौजूदु हूंदो उनखे सॾींदासीं एपिकल मेरिस्टम। ऐं ॿियो हंधु हूंदो आहे ॿूटे जे अंदरि वरी उन जा जेकी इंटरनोड आहिनि, यानी जेके ॻंढ हूंदा अथसि उहे पिणु ड्रिगा थींदा वेंदा आहिनि। तव्हां ॾिसंदव त ॿूटे जे विच में हिकिड़े ॻंढ खां ॿिए ॻंढ ताईं वाध जेका आहे उहा पिणु वधंदी वेंदी, ड्रिगो थींदो वेंदो
इते बि मेरिस्टम्स मौजूदु हूंदा आहिनि। इन्हनि मेरिस्टम्स खे असां सॾियूं था इंटरकेलरी मेरिस्टम, यानी ॻंढनि जे विच में मौजूदु मेरिस्टम टिश्यूज़। ऐं टियां वरी जेके आहिनि सो ॿूटे जी थोल वारो किरदारु अदा कंदा आहिनि। ॿूटो रुगो डिघो त कोन थींदो, ॿूटो थुल्हो बि थींदो आहे। जॾहिं मेच्योर थी वेंदो आहे त पोइ उनजी जिस्म में थोल थींदी आहे। इहे जेकी मेरिस्टम्स आहिनि उहे वरी ॿूटे जे थुड़ जे पासनि खां मौजूदु हूंदा आहिनि। इन्हनि खे असां सॾींदा आहियूं लेटरल मेरिस्टम्स। सो मेरिस्टमेटिक टिश्यूज़ ॿूटनि जी चोटियुनि ते, ॻंढनि जे विच ते ऐं उन जे पासनि ते मौजूदु थियनि था। इन लिहाज़ खां उन्हनि जा नाला एपिकल मेरिस्टम, इंटरकेलरी मेरिस्टम ऐं लेटरल मेरिस्टम आहिनि। Animal grow uniformly. Throughout the body cells divide and whole body grows in size at the same rate. जानवर जेके आहिनि उहे जिस्मानी तौर ते यकसान वाध वीज कंदा आहिनि। उन्हनि जो जिस्म हर पासे बराबरि वाध कंदो आहे। उन्हनि जा जीव ॻड़ा पूरे जिस्म में डिवाइड थींदा आहिनि ऐं हर पासे उहो वाध वीज कंदो वेंदो आहे। पर ॿूटनि जे अंदरि वरी जेको आहे सो ईअं कोन थींदो आहे। Plants grow in specific regions called as meristems, या वरी उन्हनि खे असां चवंदा आहियूं ग्रोथ ज़ोन्स। ॿूटो ईअं कोन वधंदो आहे जीअं जानवर वधंदो आहे, हर पासे बराबरि तौर ते वधंदो रहे। ॿूटो ख़ासि हंधनि तां वाध वीज घणी कंदो आहे। उन्हनि ख़ासि हंधनि खे असां ग्रोथ ज़ोन्स चवंदा आहियूं, या वरी उन्हनि खे असां सॾींदा आहियूं मेरिस्टम्स। मिसाल जे तौर ते चोटीअ जी असां ॻाल्हि कई जीअं एपिकल मेरिस्टम्स, ऐं वरी ॻंढनि जे विच ते उन्हनि खे चयोसीं इंटरकेलरी, ऐं वरी पासनि ते ॿूटो थोल बि कंदो, उन्हनि खे असां चयोसीं लेटरल मेरिस्टम्स। जीअं इहे टे मेरिस्टम्स जूं पोज़ीशन्स आहिनि, ईअं ई ॿूटे जे अंदरि इहे टई वरी ग्रोथ ज़ोन्स पिणु आहिनि। सभ खां पहिरियां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं एपिकल मेरिस्टम्स जी, त एपिकल मेरिस्टम टिश्यूज़ आर प्रेज़ेंट एट दी अपेक्स ऑफ रूट्स एंड स्टेम्स। एपिकल मेरिस्टम्स जेके आहिनि उहे ॿूटे जी पाड़ुनि जी चोटियुनि ते ऐं थुड़ जी जेका चोटी थींदी आहे उते मौजूदु थींदा आहिनि। एपाइसिस जी माना आहे टिप्स, यानी चोटियूं। सो उहे मथे थुड़ जी चोटी हुजे या हेठि पाड़ जी चोटी हुजे, त इन्हनि ॿिन्ही हिसनि खे असां चवंदा हिते मौजूदु आहिनि एपिकल मेरिस्टम्स। Stem and root increase in length by the division of cells of these tissues. इन्हनि एपिकल मेरिस्टम ओजन जे जीव ॻड़नि जी जॾहिं डिवीजन थींदी आहे त उहे मिक़दार में वधंदा आहिनि। तीअं इहा चोटी बि वाध कंदी वेंदी आहे जीअं जीव ॻड़ा वधंदा वेंदा, ऐं पाड़ जी चोटी पिणु ईअं ई वाध कंदी आहे। दिस टाइप ऑफ ग्रोथ इज़ कॉल्ड एज प्राइमरी ग्रोथ। ऐं एपिकल मेरिस्टम जी जेका ग्रोथ आहे, यानी ॿूटे जी चोटी वधे या उनजी पाड़ वधे, त इनखे असां प्राइमरी ग्रोथ जो नालो ॾींदा आहियूं। पोज़ीशन जे लिहाज़ खां ग्रोथ ज़ोन जेको ॿियो आहे उहो आहे लेटरल मेरिस्टम्स। Lateral meristums are located on the lateral sides of roots and shoot. पाड़ुनि जे अंदरि या वरी उनजो जेको ॿूटे जो थुड़ थिए थो, इन्हनि ॿिन्ही जे पासनि ते मौजूदु थींदा आहिनि लेटरल मेरिस्टम्स। ऐं लेटरल जो मतिलबु इहो आहे त पासनि ते। By dividing, they are responsible for increase in girth, width and thickness of plant parts. लेटरल मेरिस्टम्स जा जीव ॻड़ा जॾहिं डिवाइड थींदा आहिनि त उन्हनि जे करे ॿूटे जी गिरथ, यानी उनजी थोल ऐं वेकर में इज़ाफ़ो थींदो आहे। सो ॿूटो जॾहिं थुल्हो थींदो वेंदो आहे त यानी उनजा लेटरल मेरिस्टम्स जेकी टिश्यूज़ आहिनि उहे वाध कनि था पिया। दिस ग्रोथ इज़ कॉल्ड एज सेकेंडरी ग्रोथ। ऐं ॿूटो जॾहिं वेकिरो थींदो आहे त इनखे असां सेकेंडरी ग्रोथ चवंदा आहियूं। पहिरियां तव्हां ॿूटे खे जेकॾहिं मुशाहिदो कयो त जॾहिं यंग हूंदो आहे, नंढो हूंदो आहे, त उहो सनो ई सनो पर ड्रेग खाईंदो, मथे वधंदो वेंदो, उनजी चोटी वॾी वाध खाईंदी आहे, तकड़ी तकड़ी। पर उहो ॿूटो जॾहिं वॾो थी वेंदो आहे, जॾहिं वञी करे फ्रूट झलींदो आहे, त पोइ तव्हां ॾिसंदो त हाणे उन फ्रूट झलण खां पोइ हिते उनजो थुड़ थुल्हो थींदो वेंदो। इहा सेकेंडरी ग्रोथ हूंदी आहे। फ्रूट झलण बाद ॿूटो थोल में पिणु वॾो थींदो ऐं वरी उनजो छोॾो पिणु ठहंदो वेंदो आहे।
टियों क़िस्म आहे इंटरकैलरी मेरिस्टम जो। इंटरकैलरी मेरिस्टम is found in monocot plants at the base of leaves or between the nodes. monocot plants यानी जन जो ॿिज जेको आहे सो टे ज़मीन मां निकिरे त उहो हिकिड़ो पन ॿाहिरि कढे, अहिड़े क़िस्म जे ॿूटनि खे असां मोनोकाट प्लांट चऊं था। जीअं कमंद जो तव्हां मिसाल ॾिसो या सारियुनि जो मिसाल ॾिसो, सो इन्हनि जे पननि जे बुनियाद ते या वरी ॻंढनि जे विच ते जेको टिश्यू या उजो मौजूदु आहे उनखे असां चवंदा आहियूं इंटरकैलरी मेरिस्टम। These are common in grasses and help to grow in length. इंटरकैलरी मेरिस्टम गाह में पिणु तमामु जजे मिक़दार में मौजूदु हूंदा आहिनि ऐं गाह जी वाध विज में उहे मदद कंदा आहिनि। इंटरकैलरी मेरिस्टम जेको आहे उहो ॿूटे जी शाखुनि खे वधाइण में मदद ॾींदो आहे। ब्रांचिस जेके वधंदियूं आहिनि उहे इंटरकैलरी मेरिस्टम जी डिवीजन जे करे वधंदियूं आहिनि। पन ऐं जेके ॻंढ आहिनि उन्हनि जी साइज़ पिणु इंटरकैलरी मेरिस्टम जे करे वधंदी वेंदी आहे। ॻंढ जे विच वारो जेको हिसो आहे, जीअं कमंद जी गुरी तव्हां ॾिसंदव त पहिरियां नंढी हूंदी आहे, पर उहा गुरी जेका आहे ड्रिगी थींदी वेंदी। इहा जेका गुरीअ में ड्रेग अचे थी उहा इंटरकैलरी मेरिस्टम जे करे ईंदी आहे। असांजो अॼोको लेक्चर मेरिस्टम टिश्यूज़ जे तारुफ़ सां गॾु ऐं उन्हनि जे क़िस्मनि सां गॾु हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।